गुनाहन में हिकिड़ो गुनाह अहिड़ो अथव जंहिंजी सज़ा मिलंदी, ज़रूर मिलंदी, बिना देर जे मिलंदी, तड़े खड़े सज़ा मिलंदी। अल्लाहु अकबर। उन में देर न थींदी। उहो अथव पीउ माउ जी दिलि रंजाइण। पीउ माउ जी दिलि दुखाइण वारे खे सज़ा मिलंदी, ज़रूर मिलंदी, तड़े खड़े मिलंदी, देर न थींदी। इन माण्हुनि पीउ माउ खे का अहमियत नथा ॾियनि ईअं नॉर्मल आम ज़िंदगी में, पर न। पीर मुर्शिद आहे, उनजी माण्हू इज़त कंदो आहे, आहे मुर्शिद आहे, वली आहे, बुज़ुर्ग आहे, अलाह वारो आहे। पर औलाद जे हक़ में 100 पीरनि खां उनजो पीउ वधीक। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुर्शिद पीर बराबरि पंहिंजी जाइ ते इज़त आहे, ताज़ीम आहे, तकरीम आहे, अदब आहे उनजो। पर पीउ जेको आहे न, या अमड़, उनजी इज़त ताज़ीम पीर मुर्शिद खां मथी। सुभान अल्लाह। जे पंहिंजे अबे अमड़ जी ख़िदमत कई आहे, उन जो वरी औलाद अल्लाह ताला उनजो ख़िदमत गुज़ार बणाई। पीउ माउ जी ख़िदमत उधारी अथव। छा? उधारी। मिसाल, तव्हां कंहिंखे ₹1 ॾियो ओधर में, अॼु न सुभाणे परी नेट ॾींदो न, मोटाए ॾींदो न। पीउ माउ जी ख़िदमत जेका कयो था, इहा उधारी आहे, ऐं इहा तव्हांखे जल्दी वापसि मिलंदी। तव्हां जेतिरी पंहिंजे अबे अमड़ जी ख़िदमत कंदो, तव्हांजा बच्चा, तव्हांजो औलाद ओतिरी तव्हांजी ख़िदमत कंदो। उन्हनि जे दिलनि में अलाह ताला उहा मोहबत पैदा कंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं पीउ माउ सां बदसलूकी करणु इहा बि उधारी आहे। जेकॾहिं पीउ माउ खे को ॾुखाए रंजाए थो न, अनक़रीब उनजो औलाद बि उनखे उहा ई उकूबत ॾींदो जेको उन पंहिंजे पीउ सां रवैयो रखियो हुयो।